सुभान अल्लाह ज़ोर से तुझी गाल भले बुधल होजे पर मां 100 दफ़ा कया तभी मुझे ड्रॉ कोन थींदो पाण फरमायो थी वंड विराए ऐं कंहिंखे चऊं हज़रत अली शेर खुदा के सोने अली शेर खुदा सां मोहब्बत कंदा आहियो हज़रत अली शेर खुदा के पाण हुक्म फरमायो सुन्नी जो ईमान मुकम्मल ई कोने जेसी ताईं अली सां मोहब्बत न करे पाण फरमायो अली उथी वंड विराए सोने अली शेर खुदा वंड विरायो पर ही कचहरिया तुंजी मुंजी माखे ख़बर नाहे 30,000 आया हो 40,000 आया हो 50,000 आया हो मां लाड़ में हेॾो वॾो इज्तिमा कोन ॾिठो आहे वॾा वॾा इज्तिमा ॾिसंदो पर तुंहिंजे हिन तर में ई वॾो इज्तिमा आहे माशा अल्लाह घणा 20,000 असीं 30,000 5,000 खां त तव्हां चढ़ियल आहियो माशा अल्लाह हज़ारनि में तव्हांजो अंग आहे पर इहो तुंहिंजो इल्मु आहे मुंहिंजो इल्मु आहे पर महबूब मदीने वारे खे सभु ख़बर आहे केरु किथे आहे कीअं आहे जिथे सलाम पढ़े थो महबूब मदीने में ॿुधे थो नाले सां बि सुञाणे थो पीउ जे नाले सां बि सुञाणे थो अल्लाह जे हबीब फरमायो अली सोना वंड विरहाए हज़रत अली वंड विरहायो वंड विरहाईंदा 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 रोज़ कचहरी में जेतिरा ईंदा हा अॼु ओतिरा कोन हा हिकिड़ो इज़ाफ़ी हो महबूब खे ख़बर हुआ पर हिकमत ही त जीअं शान ज़ाहिर थिए जेड़ी महिल पाण मखदूम मोहम्मद इस्माइल वटि अली साईं आया छा वंड हो अली ॼाणे मुस्तफ़ा ॼाणे त मोहम्मद इस्माइल ॼाणे पाण अची करे फरमायो वंड विराए हज़रत मखदूम साहब खे वंड ॾिनऊं मुंहिंजे महबूब फरमायो अॻिते हाणे पीर साईं पट वारा बचा अॻे खे बि ॾे किबला जेको वंड तुंहिंजे दर जो वंड त खुटण वारो आहे ई कोन पर या रसूल ज़ाहिरी तौर जेको कचहरीअ में ॼणो हुआ त गणप थियल ई या रसूल उहो त पूरो खुटो कोन पर मुकम्मल थियो या रसूल वो वंड जी हो अल्लाह जे हबीब फरमायो अली एस अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो होयो गणप में वो पेश कयो सो हाणे मोहम्मद बका के छा ॾियां ओ बदीन में अचण वारा मोमिन मुसलमान ये का हवाई गाल नाहे जो मां पंहिंजे मुर्शिद जे शान में तोखे ठाहे थो ॿुधायां न पर अल्लाह जे वलीअ जो हकीकी मकाम आ शान आ महबूब मदीने वारे इरशाद फरमायो अली पंहिंजी दस्तार मुबारक लाहे इन मोहम्मद बका जे मथे मुबारक ते रख सोने अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इहो उन जो बार खणी सके अले न खणी सके मौला मुझा महबूब अल्लाह जे हबीब फरमायो मोहम्मद बक्का खणे न खणे मोहम्मद बक्का जी पेशानी में मोहम्मद राशिद जो नूर रखियल आहे वो अची करे इन जे बार खे संभालींदो इनके संभालींदो इन जो कदर कंदो उन जो फैज़ पुजाईंदो अदा सच पुजाए जा ॿुधाए जा माके पोया पग ॾियारियूं हथ हज़रत अली जे ऐं पग जेके मिली पग ओ थियो पांगारो जेके मिली पग वो छा थियो सब सुन्नी चवन सब सुन्नी चओ बा सब सुन्नी हो न चओ छा थियो पांगारो पांगारे जी माना चाहे पग वारो छा माना पर हाणे हेॾा निहारे यार वञे थी ॻाल्हि वधंदी टाइम बि तव्हांजो हले केसि ताईं फ़क़ीरनि खां मोकल वठी आया मूंखे त ॿार हुई मोकल मिलियल आहे ड्यूटी जो अहिड़ी आहे तव्हां खां थो पुछां अॼो की राति आया हो वेहंदो बाबा चाचो सच थो चए 60 साल उमिरि अथई हाणे मोकल न मिलंदई त ॿियो छा मुझो बरो जाको न का वठबो सब जो सुभान अल्लाह सब तमा मुझा भाई आयो सब जो सुभान अल्लाह अरे गाल मुखे गाल मां गाल याद ईंदी थी वने त मां गाल कंदो वञा त पटको त माखे पातल साईं के पातल साईं जन के भी या दस्तार वा पातल खलीफो साहब माशाअल्लाह सोनो बोस्की जो पटको बदला सुभान अल्लाह मौलाना साहब के बदला खोड़ साईं उम्मेद अली सिकंदरी साहब खिपरे वाला तशरीफ वठी आया उन्हनि खे बदला पग त इन्हनि जे मथे ते आ ऐं पग वारे खे मौलवी तो चयो पागारो इन्हनि खे पागारो चवंदे चओ जोर सां चओ
छो मोली मतलब तो सागो पग अथस पग वारे के चेबो पगारो ओ हिनन के बचाओ न पगारो न शरीयत जो कानून आ जेके लकब जिथे बीठा से बीठा जेको लकब जेते सूहे सो सूहे रूए जमीन ते जेकॾहिं गौसे आज़म आ त ओ हिकड़ो बगदाद वारो बादशाह अब्दुल कादिर जीलानी आ ॿियो कंहिंखे कोन चइबो अदा गौस थी सघनि था पंहिंजे ज़माने जा पर अब्दुल कादिर जीलानी हिकड़ो आ जंहिंखे फैज़ मदीने वारे मीर अता फरमायो त अहिड़ी तरह पगूं बि घणियूं हूंदियूं दस्तारूं बि घणियूं हूंदियूं पर यादि रखजां जॾहिं बि चइबो पागारो त उन मां मुराद हिकड़ो आ पुन हलो पागारो पीर ॻोठ वारो ये कानून मौलविन कोन ठाया आहिनि कॾहिं कॾहिं माण्हू चई ॾींदा आहिनि बाबा इहे त मौलविन जा मसइला आहिनि बाबा मौलविन जा मसइला जेकॾहिं ग़लति हुजनि हा त पोइ निकाह ते तुंहिंजी माउ बि तुंहिंजे पीउ लाइ हिलाल कोन थी आहे छो त उहो त मौलवी पढ़ायो आहे इहो मौलवी पंहिंजे खीसे मां कोन थो ॿुधाए मौलवी महबूब मदीने वारे जी शरीयत बयानु कंदो आहे वो किन किन माण्हुनि जो वस शरीयत ते न पुॼंदो आहे त पोइ वरी वीचारा छा कंदा जो मौलविन ते पिया कावड़ ॿार त मां अर्ज़ु तव्हांजी ख़िदमत में एतिरो थो करणु घुरां त हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी पाण मुरीद हुया पीर साईं पट वारे जा सलात पढ़ त सिलसिलो ॿुधाए नबी साईं दई सल्लल्लाहु अलैका या सल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह अञा जोर सां सुभान अल्लाह पीर साईं मोहम्मद राशिद मुरीद आहिनि पीर साईं मोहम्मद पक्का पट वारे जा नालो हिकु वठां सुभान अल्लाह आख़िर ताईं उहे मुरीद आहिनि हज़रत पीर साईं सैयद अब्दुल कादिर हुसैनी जा चओ सुभान अल्लाह उहे मुरीद आहिनि हज़रत सैयद सालिह शाह जीलानी जा चओ सुभान अल्लाह साईं मुहर्रम दीन फरमायो न पंहिंजनि लफ़्ज़नि में तव्हां सम्झो अलाए न पाण फरमायूं त गौसे आज़म अब्दुल कादिर जीलानी जो हसनी हुसैनी जीलानी फैज़ वा तो वो मुझे मुर्शिद रोज़े वारे के तमाम जज्जो मिलियो जीलानी फैज़ आ इन जगह ते त ही ॾिस त सिलसिलो कीअं थो वञे जीलानिन जी बरकत त ॾिस क़यामत ताईं वलियन खे विलायतूं मिलंदियूं पर जेसी ते अब्दुल कादिर ठप्पो न हणे तेसी ते मंज़ूरी कान थींदी अल्लाह साईं पनाह में रखे बेअदबीअ खां अॼुकल्ह तरह तरह जा फितना एड़ा मानू थे चंदा बाबा असा हजरत गौसे आजम अब्दुल कादिर जीलानी के गौसे आजम न था मनो अबा तो जो नसीब अपना अपना पसंद अपनी अपनी यो तो जो नसीब जो तू उनके गौसे आजम न मने ख्वाजा हिंदुल वली मोइनुद्दीन चिश्ती चवे ओ गौस पाक तो जो कदम रुगो मुझे गर्दन ते नाहे मुझे अखिन ते बाहे ख्वाजा हिंदुल वली ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जड़ो जवान चवे हजरत पीर साईं मोहम्मद बक्का शाह मुरीद सैयद अब्दुल कादिर हुसैनी गीलानी जा लक़ब छा हुन कीमिया नजर छा वरी चओ अज बुधो थई छा छा हुंदो पारस बुधो त पारस पत्थर कौन बुधो त ओ छा कंदो आ कम लोह के हण तो सोन करे छड़े ट्रामे के हण तो सोन करे छड़े चांदी के हण तो सोन करे छड़े पर यो पारस घटवा कीमिया अन्या वध्या कीमिया नजर अब्दुल कादिर जो इयो शान हो हजरत अब्दुल कादिर चवंदा आखिरी जे मथा नजर कंदो हो उनके एक नजर सा विलायत जा सब दर्जा तय कराए छड़ी लक़ब पेश कीमिया नजर हजरत पीर साईं मोहम्मद बक्का शाह रहमतुल्लाह तआला अलैह पाणो ते जने खिदमत क्यों गाल वने थी वदंदी जेडी मल पाणो ते खिदमत मुकम्मल फरमायूं त एकड़े दिहाड़े ते हजरत साईं अब्दुल कादिर आखिरीन कीमिया नजर जोश में अची पंजो रहमत वारो जेको बरकत वारो फैज वारो जोश जो आइन पाण फरमायूं मोहम्मद बक्का अर्ज की किबला हुकुम पाण फरमायूं तो सब मंजिलूं तय कयूं एक मंजिल रहल चाहिए
केड़ी क़िबला पाण फरमायो त मोहम्मद बका कंधो पंहिंजो हेठ कर झुकाए मुझे आडो ओ असां जे खानदान में गौसे आज़म खां वठी करे असां उन जा बचड़ा आहियूं असां जे खानदान में सुन्नत ऐं तरीक़ो आ त असां जेके खिलाफत ऐं गौस पाक वारो फैज़ ॾियणु चाहींदा आहियूं त असां पंहिंजो कदम ज़ाहिरी तौर ते उन जे पुठनि ऐं गर्दन ते रखंदा आहियूं ओ मोहम्मद बका पंहिंजो कंधु झुकाए मूंखे गौस पाक हुकुम फरमायो आहे त मोहम्मद बका ते पंहिंजो कदम रखो त जीअं फैज़ जारी थिए हज़रत पीर सिंह मोहम्मद बका पंहिंजो मुबारक झुकायो ज़ाहिरी तौर ते हिकिड़ी हूंदी आहे बरकत त असांजो कदम तुंहिंजे मथां वा न पाण पंहिंजो कंधो मुबारक झुकायूं सैयद अब्दुल कादिर जीलानी आख़िरी कीमिया नज़र जे साम्हूं पाण पंहिंजो कदम मुबारक रखियूं हज़रत पीर सिंह मोहम्मद बका शाह इरशाद फरमाईंदा बस उहो कदम पवंदो वियो पोइ त ख़बर ईअं पई पए त जीअं सॼी दुनिया ॾिसां पियो मां मोहम्मद बका जे लाइ जेके रहियल मंज़िल हूं मुर्शिद जे कदम सां अल्लाह ताला तय कराए छॾियो सैयद अब्दुल कादिर हाणे हिक हिक ते मां ॻाल्हायां त हिक हिक लाइ जलसो खपे सैयद अब्दुल कादिर जीलानी कीमिया नज़र उन जो मुर्शिद आहे सैयद सालिह शाह गीलानी उन जो मुर्शिद आहे सैयद शमसुद्दीन मोहम्मद जीलानी उन जो मुर्शिद आहे हज़रत ख्वाजा हामिद शाह गंज बख्श जीलानी हज़रत ख्वाजा सैयद शमसुद्दीन मोहम्मद उन जो मुर्शिद आहे वरी उन जो मुर्शिद ख्वाजा सैयद अब्दुल कादिर आहे वरी उन जो मुर्शिद ख्वाजा सैयद हामिद शाह आहे वरी उन जो मुर्शिद हज़रत सैयद ख्वाजा अब्दुल रज़ाक उन जो मुर्शिद सैयद अब्दुल कादिर उन जो मुर्शिद सैयद ख्वाजा मोहम्मद गौस बंदगी उन जो मुर्शिद ख्वाजा शमसुद्दीन मोहम्मद उन जो मुर्शिद ख्वाजा सैयद शाह मीर उन जो मुर्शिद ख्वाजा सैयद अली उन जो मुर्शिद ख्वाजा सैयद मसऊद उन जो मुर्शिद ख्वाजा अहमद उन जो मुर्शिद ख्वाजा सैयद सूफिया उन जो मुर्शिद हज़रत ख्वाजा सैयद अब्दुल वहाब जीलानिया उन जो मुर्शिद वा पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी जेके दुनिया गौसे आज़म जे नाले सां सुञाणी दी मां तोसां वाइदो कयो आहे त तोखे रसूलुल्लाह ताईं सिलसिलो ॿुधायां अॼु ॿुध त तोखे ख़बर पवे ऐं गौसे आज़म जे मुर्शिद जो नालो आहे हज़रत ख्वाजा अबू सईद मुखर्रमी रहमतुल्लाह तआला अलैह संदुल मुर्शिद जो नालो आहे हज़रत शेखुल मशाइख ख्वाजा अबुल हसन अली बिन मोहम्मद बिन यूसुफ अल कुरैशी संदुल मुर्शिद ख्वाजा अबुल फरह तरतूसी उन्हनि जो मुर्शिद ख्वाजा अब्दुल वाहिद तमीमी उन जो मुर्शिद हज़रत अबू बकर शिबली उन जो मुर्शिद ख्वाजा जुनैद बगदादी उन जो मुर्शिद ख्वाजा सिर्री सख्ती उन जो मुर्शिद ख्वाजा मारूफ करखी उन जो मुर्शिद ख्वाजा दाऊद ताई उन जो मुर्शिद हज़रत हबीब जमी उन जो मुर्शिद हज़रत हसन बसरी जो मुर्शिद असदुल्लाह अल गालिब इमामुल मशारिक वल मगारिब हल्लालिल मुश्किलात वन नवाइब आखिर रसूल व ज़ौजुल बतूल हज़रत अली बिन अबी तालिब करमल्लाहु वजहुल करीम ऐं मुझे सोने हज़रत हैदर करार जो मुर्शिद बिनी जहानन जो सरदार मदीने वारो मीर पाण जोर सा नारे जो जवाब अबा कड़ो कड़े में गडियला या कड़ो टुटरला ॿुधायो अॼु ॿुधो है न कड़ो कड़े में गडियला या टुटरला कड़ो कड़े में गडियला रूए ज़मीन ते तोखे केर बि कोन मिलंदो जेको पंहिंजो सिलसिलो नबी सही ताईं पुॼाए सघे हा पता धोखो कनि ठगी कनि हिकिड़ो शर्त अथई मुंहिंजो कहिड़ो असां खां सवा घुमी फिरी 50 साल 60 साल 70 साल ओराइमेंट वजन मिसाल के बे पासे वजन घुमी फिरी हेठ अची करे वरी न वरी कहे असां जे बुजुर्ग वट अचणो पवंदो न जेकॾहिं असां जे बुजुर्ग वट न ईंदा त हिननि वारो सिलसिलो त 100 वरियो बि कोन हली सघंदो 150 वरियो बि कोन हली सघंदो छो त डालडा जी उमिरि एतिरी आहे हिन खां वधीक कान्हे पर हक़ीक़त जेका उहा इहा ई अथई त महबूब मदीने वारे ताईं पुॼणो अथई त या रसूल अल्लाह चवण वारनि जे दमन खे वठणो पवंदो सल्लल्लाहु अलैहि या
वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से हथ मथे करे सोचो सुभान अल्लाह। हाणे मां इहो हिकु सिलसिले जी ॻाल्हि कान कई आहे, मां ॿ सिलसिला बयान करे वियुसि। हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल जी बि ॻाल्हि कई मां, उहो आहे नक्शबंदी। उन बुज़ुर्ग जी बि करामत अची वई। हाणे अचु त मां तुंहिंजी ख़िदमत में सुहरवर्दियुनि जे सरदार हज़रत शेख शिहाबुद्दीन जी ॻाल्हि कयां। तोखे सम्झ में कीअं ईंदी? सम्झ में हीअं ईंदी, सुहरवर्दियुनि जो सरदार हज़रत ख्वाजा हज़रत साईं शेख शिहाबुद्दीन, नालो अथसि उमर। छा नालो अथसि? अब उमर नाले वारो सचो सुन्नी हूंदो या न? ॻाल्हि त ॿुधाए, सचो सुन्नी हूंदो न? मुंहिंजे महबूब जे असहाबनि सां मोहबत कंदा हो? सभिनीनि सां कंदा हो या कंहिं सां खोट कंदा हो? सभिनीनि सां। मिठे मोहम्मद जा चार यार दिली, मिठे मोहम्मद जा चार यार दिली, अबू बकर उमर उस्मान अली, मिठे मोहम्मद जा। मुझे महबूब जा सब यार भला, सब भलारा। चार यार जिय जियार वरी वाहुर कंदामू, भला जाम हिन गुलाम संदो सवाल सुन जदूं। जेकॾहिं चइनी यारनि सां तोखे मोहबत न आहे, सभिनी यारनि सां तोखे मोहबत न आहे त कम जो न आहे। नालो अथसि उमर, दुनिया सुञाणी अथसि शेख शुयूख जे लक़ब सां। शेख शुयूख जे लक़ब जो मतिलबु तोखे सम्झ में अचे वञे न त तुंहिंजा दोॾा फोटारजी वञनि, तोखे ख़बर पवे। ऐं उनजो ख़लीफ़ो केरु आहे? उनजो ख़लीफ़ो आहे गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तान शरीफ़ वारो। ऐं सही सभु सिलसिला हीअं गॾियल अथई, का ॿियाई कान्हे। बस मुख़्तसर ॿुधायां कीअं। हज़रत सुहिणो शेख शिहाबुद्दीन जॾहिं ॼाओ, संदुन चाचो संदुन मुर्शिद हज़रत शेख अबुल नजीब सुहरवर्दी नंढड़े उमर खे, ओड़ी महिल त शेख शुयूख लक़ब न आहे, नंढड़े उमर खे खणी आयो कंहिं वटि? पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी वटि। ज़मानो साॻो आहे, नंढो आहे। सुभान अल्लाह। हज़रत अबुल नजीब सुहरवर्दी खणी आयुसि, खणी अची करे पेश कई। जेॾी महिल साम्हूं आयो त गौस पाक फरमायो, इहो माखे ॾे झोलीअ में। सुभान अल्लाह। तो फैज़ सॼो वञे थो मथे, साॻो ई सिलसिलो आहे। पाण फरमायो ॾे झोलीअ में। हज़रत शेख शिहाबुद्दीन खे झोलीअ पाक में रखियो। पीरान पीर झोलीअ पाक में रखी करे ऐं ॿार खे आलिम वेठा तहनीक कराए ॿिया। तहनीक माना अव्वल अव्वल हुन जे वात में का शइ वञे त कंहिं नेक साले खां का माखी पढ़ाए, उन खां थोरी खाराए, उन जी आंगुर मुबारक सां खाराइसि त बरकत थिएसि, फ़ाइदो थिएसि। ऐं तुआरो पुट ॼमे, ॼमण सां कन ते पवेसि जलाल चांडियो त पोइ इहो कहिड़ो थींदो? गलत तो चवां, सही तो चवां? भोग जूं ॻाल्हियूं न आहिनि। न को असां मिंबरे रसूल ते भोग करण ईंदा आहियूं ॿियनि भागनि वांगुरु, न न। असां मिंबरे रसूल जो अदब सुञाणूं था, पर तोखे प्यार मां तोखे सम्झायूं था त तूं जीअं ॻाल्हि सम्झे। अबाज जे कन ते उथंदे जलाल चांडियो पियो, उहो चङड़ो कोन थींदो, उहो असहाबनि जो बेअदब थींदो, उहो आल बैतनि जो बेअदब थींदो, आलिमनि जो बेअदब थींदो। पर जंहिंजे कननि ते क़ुरान पवंदो अव्वल अव्वल त उहो करबला में हुसैन थींदो। क़ुरान जंहिंजे कननि ते पवे उन ते महिरबानी की आहे। अब इमाम हुसैन जे कननि मुबारकनि ते क़ुरान पयो या न? हा, कननि मुबारकनि ते आवाज़ क़ुरान पाक जो पयो, पोइ हुसैन जहिड़ा जवान तयारु थिया, उन जा मुरीद पैदा थींदा। जेॾी महिल पाण फरमाए, इनखे चइबो आहे तहनीक। बाबा कंहिं नेक साले खां उहा शुरूआत कराए।
हाणे हज़रत अबू नजीब आंदो पंहिंजो बैठियो पीरान पीर फरमायो मुंहिंजी झोलीअ में रखो जेॾी महिल झोलीअ में रखियो हेॾा ने यार हज़रत पीरान पीर दस्तगीर पंहिंजी लुआब मुबारक लिप मुबारक कढी करे नंढड़े हज़रत शेख शुयूब शहाबुद्दीन सूरवर्दीअ जे चपड़न मुबारकन में वात मुबारक में विझी करे फरमायो ओ अबू नजीब खणेस हिन जो डंको ऐं हिन जो ज़िक्र रूए ज़मीन ते पाण ई पाण पकड़जी वेंदो डायरेक्ट उन जो खलीफो थई गौसुल आलम सफा पंधु ही कोन एडा वेचा सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह असल गाल जेका बुधाइणी है पाण फरमाइन था त मां मुरीद थियण वियुस मूट किताब पियो अरबी में अवारिफुल मारिफ में यो लिखियो पियो पाण फरमायो त हिक आलिम वट हदीस पढ़ण वियुस अल्लाह जा वली आलिम हुंदा अल्लाह जा वली छा हुंदा जाहिल न हुंदा आलिम हुंदा पाण फरमायो हदीस पाक पढ़ण लाइ वियुस ईअं कोन चई त मुल्ला वट छो वञा न छो त हो सुञाणे पई पाण फरमायो जे रस्ते सां गुज़रां पियो त ॾिसां त हज़ारन एकड़न में सूफ़न जा बाग आहिनि पुछम कंहिंजा नालो खयूं उन बुज़ुर्ग जो जंहिं हदीस पढ़ण पियो एॾा ने पाण फरमायो दिल में ख्याल थी पियो बणा बुज़ुर्ग ऐं एॾी दुनिया छा कंदो वरी अॻिते हलां पंधु कंदो वञा पंधु कंदो वञा वरी हज़ारे एकड़ ॾाढ़ुनि जा बाग वरी पुछां छा आहे कंहिंजा कि ओ उन बुज़ुर्ग जा वरी दिल में वहम वधी बुजुर्ग एॾी मिल्कियत वरी अॻिते वञा कणक मिसाल वरी अॻिते वञा अंगूर हज़ारे एकड़ बनी खुंडे पाण फरमायो पंधु करे 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 जेड़ी महिल उन अल्लाह वारे जे मदरसे में पहुतुस त दर ते पुॼण जी देरि त खलीफ़ो ॿाहिरि बीठो ऐं अची करे चई त साईं तुंहिंजो इंतज़ारु सुबुह खां पियो करे ओ सोना उमर जल्दी अंदर अचो सोनो तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहे जी जेड़ी महिल अंदर वयुसि त उन अल्लाह वारे माॾे ॾिसी करे फरमायो अदा उमर दिल में वहम न कंदो कर इहा ज़मीन हित रहिजी वेंदी असां क़ब्र में मुस्तफ़ा जी मोहब्बत खणी वेंदासीं उते जो उते निकरी वयो त अल्लाह वारा इन दुनिया सां ये खीसो है खीसो खीसे में त रखंदा पर दिल में घेरण कोन ॾींदा समझो ता या कोन दिल जे मथो आ पर उनके अंदर कोन घेरण ॾींदा या मथे भला पई हुजे उनके दुनिया में कमईंदा मदरसा हलाईंदा दीनी कम हलाईंदा लखन जे तादाद में मानू अचन दर ते अची करे लंगर खाइन हुकूमतुन जा लंगर खुटी पवन पर पुनल पगारे जो लंगर न खुटे न के